नादिर सांगड़ में अदालत मंशियात केस में ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि खे उम्र कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। वधीक तफ़सील लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर नादिर बुर्दी। जी नादिर, छा तफ़सील आहिनि? जी, सांगड़ मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट के फर्स्ट एडिशनल सेशन जज जनाब गुलाम कादिर तुनियो जी अदालत मंशियात जो केस जो फैसलो ॿुधाईंदे ॿिनि जवाबदारनि खे उम्र कैद ऐं हर एक खे 2 करोड़ रुपया दंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। पुलिस स्टेशन सांगड़ ते दाख़िल केस नंबर 225/2022 में जवाबदार अब्दुल करीम पठान ऐं अब्दुल खालिक पठान खिलाफ मंशियात रखण ऐं स्मगलिंग जो केस दाख़िल कियो वियो हो। ट्रायल दौरान जवाबदार खिलाफ जुर्म साबित थियण बाद अदालत सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत तरफ़ां नॉन कस्टम इस्तेमाल थियल गाॾी ज़ब्त करण जो पिणु हुकुम जारी कियो वियो आहे, जंहिं जवाबदारनि वटां 672 किलोग्राम चर्स बरामद थियण बाद ट्रायल दौरान डिस्ट्रिक्ट जेल सांगड़ में कैद हुआ। सज़ा ॿुधाइण बाद खेनि जेको आहे अदालत पारां जेको आहे जवाबदारनि खे सत्र जेल हैदराबाद मुक़ररु कयो वियो आहे। जी नादिर, अवां जी महिरबानी।